अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडाऊं आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस तरफ। इमरान खान एंटी नारकोटिक्स फोर्स हेडक्वार्टर जो दौरो कंदो। वज़ीर आज़म ANF हेडक्वार्टर जी नई इमारत जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म इमरान खान शहीदन की यादगार ते पिण हाज़िरी भरे चादर चाढ़ींदो। इमरान खान ऑपरेशन के बारे में ब्रीफिंग पिण ॾींदो। सिंध हाईकोर्ट में डॉक्टर महाशा केस की ॿुधणी। अदालत जवाबदार जुनेद वकास की दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदे जवाबदारनि की ज़मानत मंजूर करे वरिती। जवाबदारनि जी $2 लख में ज़मानत मंजूर कई वई। सिटी कोर्ट जवाबदारनि की ज़मानत रद्द कई हुई। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 37 ॼणनि खां हयातियूं खसे वरिती। फौतनि जो अंग वधी 8,398 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3,795 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 4,20,294 थी वियो। नून लीग अॻवान हसन इक़बाल चयो आहे त बेबुनियाद इल्ज़ाम मढ़िया पिया वञनि। अदालतुनि में केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। नैब जे करे हर ऑफिसर कमु करणु छॾे ॾिनो आहे। नंढनि केसनि जे करे इंतिज़ामी मशीन जाम थी वई आहे। सॼी दुनिया में हज़ारे साल क़दीम सिंधु तहज़ीब के भेटा पेश करण लाइ सिंधी सक़ाफ़त जो ॾियारो मल्हायो पियो। आवाज़ TV समेत सिंधी मीडिया जे सॾ ते कराची प्रेस क्लब आॾो धरती धड़नि जो समूह निकिरी पियो। अजरक सिंधी टोपियूं ऐं ख़ूबसूरत सिंधी लिबास पाए आयल मर्दनि औरतुनि ॿारनि ऐं नारियुनि तरफ़ां सिंधी सक़ाफ़त सां इश्क जो इज़हार। जिए सिंध सदाईं जिए जे नारनि जी गूंज। सिंधी गीतनि ते झुमरियूं। शमन अली मीराली, दीबा सैर, अरशद महमूद, नजफ़ अली, तुफ़ैल संजराणी, ज़ोया सुमरोज़, ज़ाकिर हुसैन, वहीद हकड़ो, इरशाद जाहिराणी, दुआ में वणे ॿियनि फ़नकारनि सुरनि वसीले सिंधी सक़ाफ़त खे भेटा पेश कई। मज़ाया फ़नकार असगर खोसे पिण फ़न जो मुज़ाहिरो कयो। सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। सक़ाफ़ती ॾियारे वेछनि खे मात ॾेई सिंधी क़ौम खे हिकु करे छॾियो। कराची खां कश्मोर ऐं कींजर खां कारूंजर ताईं सक़ाफ़त जा रंग जरकी पिया। झरझंग नंढनि तोड़े वॾनि शहरनि में रैलियूं कढी पंहिंजी सुहिणी सक़ाफ़त खे भेटा पेश कई वई। रोडनि रस्तनि ते सक़ाफ़ती लिबास पहिरियल सिंधियुनि जा मेड़ाका, क़ौमी ऐं लोक गीतनि ते झुमरियूं। अमन जी नगरी सिंध में भिटाई जे बेतनि जी गूंजार। हर पासे मोहन जो दड़े जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां निभाइण जो वचन। मच कचहरियुनि जी सदियूं पुराणी हकारी रिवायत। बेतर सघारी हर तरफ़ ईद जहिड़ा मंज़र ॾिसण में आया। हैदराबाद प्रेस क्लब में सक़ाफ़ती ॾियारे जी मुख्य तक़रीब। वॾे अंग में धरती धरणी शरीक। नौजवाननि जूं टोपियूं अजरक ऐं पटका पाए सिंधी गीतनि ते रक़्स। लाड़काणे में प्रेस क्लब तरफ़ां जनाबाग चौक ते मुख्य सक़ाफ़ती तक़रीब। नाले वारनि फ़नकारनि गीत ॻाए सिंधमड़ खे भेटा पेश कई। नौशरफ रोज़ में प्रेस क्लब तरफ़ां बि शानदार प्रोग्राम कोठायो वियो। रतुदेरो में जसकम चेयरमैन
सनान कुरैशी जी अगवाणी में सकाफती रैली कढी वई। मुख़्तलिफ़ रस्तनि ते गश्त दौरान दोहल ऐं शरनाइनि ते झुमरियूं हयूं वयूं। भिरिया रोड में नाले वारे अदाकार असद कुरैशी जी अगवाणी में रैली कढी वई। नवाब शाह वेझो ॻोठ ज़ाकिर ज़रदारी में औरत पुरस्कार नमूने फौत। औरत जे वालिद जो सोहरे ऐं सस ते धीउ खे ज़हर ॾेई मारण जो इल्ज़ाम। औरत जे वालिद बतर ज़रदारी जो चवणु आहे त सायरा धीउ खे ज़हर ॾेई मारे लाश घर अॻियां छॾे विया आहिनि। पुलिस जो चवणु त वाक़िए जी जांच तेज़ी में। मीरपुर माथिले वेझो ॻोठ अलारिनो मैतलो में ॿारड़ो अनीस मैतलो वाटर कोर्स में ॿुॾी फौत। इतला ते ॿार जो लाश कढी वरितो। घर में ॾोड़ कोयटा वेझो सिबी रोड ते तेज़ रफ़्तार सुज़ुकी कल्टी। 4 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल।